जिले शिकारपुर में एक भेरो ॿीहर बदअमनी जी बाहि भड़की उथी है, जंहिं करे पूरे ज़िले जो को अहिड़ो शहर मुश्किल सां मिलंदो जिथे का अमन ऐं आसीस भरी रहवासियनि जी रात गुज़रंदी हुजे ऐं ॾींहुं सुकून वरनो संदन लाइ हुजे। टियों तरफ़ रुगो हथियारनि जी नुमाइश करे ख़ौफ़ फैलायो वञे थो या वरी बिरादरी तकरारुनि में माण्हू मारिया वञनि था। रिपोर्टूं आहिनि त गुज़िरियल 40 ॾींहनि में 14 माण्हू बिरादरी तकरारुनि में क़त्ल थी चुका आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त ॿिए तरफ़ शिकारपुर पुलिस रुगो फ्लैग पीस मार्च कंदी नज़र अचे थी। पर इन जे उबतड़ शिकारपुर ज़िले में अमन केतिरो ऐं कहिड़ो पैदा थी सघियो आहे, इन जा अंग अखर कुझु हिन रीत आहिनि। 27 अप्रैल न्यू फौजदारी थाणे जी हद में शिकारपुर जे सदर वारे इलाइक़े में बाबू बिरोही खे हथियारबंद क़त्ल करे फरार थी विया। 12 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो, पर गिरफ़्तार सिर्फ़ 2 ॼणा थिया। जेको मिशनरी आ सिंध गवर्नमेंट जो ख़ासि करे DIG साहब इन महिल ताईं जीअं माना पर्सनल थी मसइले खे वरितो अथऊं, असां सां को बि पुलिस जो सहकार कोन्हे। बहरहाल इंशाअल्लाह ताला असांखे कोर्टनि मां उमीदियूं आहिनि। इन महिल ताईं कोई जवाबदार गिरफ़्तार कोन थियो आहे मुंहिंजे भाउ जो। बहरहाल मां वरी बि IG सिंध साहब खे अपील थो कयां, हिकु हिमत वारो IG आहे, हिकिड़ो सां सिंध पाकिस्तान में हुनजो नालो आहे, पर मूंखे अफ़सोस सां चवणु थो पए इन महिल ताईं उहो मुंहिंजे लाइ भाउ लाइ कुझु कोन कयो आहे। अहिड़ियूं एप्लीकेशन असांखे बि ॾिनोसीं त असांजा शहदनि जा 164 बयान वरितो वञे, पर इन्वेस्टिगेशन जेको ऑफिसर आहे इहे सभु उन्हनि जे फेवर में आहिनि। जहिड़ो ऑर्डर सिविल जज साहब 6 सिविल जज साहब अहिड़ो ऑर्डर 5/5/2017 ते कयो। इन महिल ताईं असांजो को बि साईं जिन्हनि असांजो बयान कोन वरितो आहे। जिले शिकारपुर जे हिमायूं थाणे जी हद में पुलिस कांस्टेबल इमाम अली जतोई हथियारबंदनि हथां क़त्ल थियो, जंहिंमें हिकु धाड़ेल बि मारिजी वियो, पर पुलिस वारे जे मारिजी वञण खां पोइ जेतोणीकि हिकु धाड़ेल बि मारियो वियो, पर पोइ बि का कार्रवाई अॻिते न वधाई वई। शिकारपुर शहर जे जहाज़ चौक वटि न्यू फौजदारी थाणे जी हद में शिकारपुर सेशन कोर्ट जे वकील डॉक्टर अला बख्श बिरोही खे सरेआम संदसि कार में 2 मोटरसाइकिलनि सवार क़त्ल करे छॾियो। से कातिल केरु हुआ, अला बख्श बिरोही खे क़त्ल छो कयो वियो, न इन ॻाल्हियुनि जी जांच कई वई ऐं न जवाबदार कानून जे कटरे में अची सघिया। इन खां सवाइ मददी में बिरादरी तकरार में पीउ पुट रसूल बख्श ऐं सईद बिरोही खे गोलियुनि जी खाज बणायो वियो, पर कातिल फरार थियण में कामयाब थी विया, जेके अञा सूदो कानून जी पकड़ खां परे आहिनि। जॾहिं त गढ़ी यासीन तालुके में मारफाणी बिरादरी जे 2 धुरियुनि विच में हलंदड़ तकरार में ट्रैक्टर ड्राइवर मुमताज़ अली मारफाणी मारियो वियो ऐं गढ़ी यासीन में ॾींहं ॾिठे जो बिरोही काका पोटा बिरादरियुनि जी तकरार में 2 पुलिस एहलकार निज़ामुद्दीन बिरोही ऐं गुलाब खान बिरोही विच शहर में क़त्ल कया विया, पर कातिल पुलिस जी पकड़ खां आजा रहिया, पर अञा सुधो संदन ॾस पतो को बि न आहे। ज़िले शिकारपुर जे 40 ॾींहनि अंदरि 14 क़त्लनि जी कहाणी इते ई दंग नथी करे, पर शिकारपुर जे तालुके खानपुर में दुकान ते वेठल नौजवान सदाकत अली तुनियो खे बि ॾींहं ॾिठे जो बंदूक जा फायर करे क़त्ल कयो वियो ऐं फैज़ू थाणे जी हद में पुलिस जी मुख़बरी करण तां शुरू थियल जतोई बिरादरी जे 2 धुरियुनि सईद खानानी ऐं बडाणी धुरियुनि विच में शुरू थियल तकरार में 3 माण्हू अब्दुल जब्बार इस्माइल ऐं नूरुद्दीन जतोई मारिया विया, पर पुलिस पारां कख भञी ॿीणो न कयो वियो। जॾहिं त हिते इहो बि यादि रहे त हलंदड़ तकरार में हाणोके मारियल 3 ॼणनि खां अॻु बि हिन तकरार में 10 माण्हुनि खां वधीक माण्हू मारिजी चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि कातिल गिरफ़्तार न थियो आहे। इन खां सवाइ शिकारपुर ज़िले जी जहानवा थाणे जी हद में तशद्दुद थियल अणसुञातल लाश जी सुञाणप न थियण करे लावारिस लाश ॼाणाए हिकु समाजी तंज़ीम पारां दफ़न कयो वियो, पर पुलिस इन मामले जी बि कंहिं नतीजे ताईं पहुचण में नाकाम आहे। ज़िले शिकारपुर जे अमन जी तबाही ते रहवासियुनि जो चवणु आहे त ख़बर न आहे, माना हालात फिरी था वञनि, हले छा थो थिए, माण्हू फुरां था करनि, वॾो कुझु माना हालात वॾा ख़राब थी विया आहिनि साईं। उहे हालात न आहिनि हाणे। पुलिस इहो आहे सॼे ते कमु कोई बि नथी करे, कोई बि नथी करे। जॾहिं मसइलो थी थो वञे त पोइ 2 मोबाइलियूं खणी था अचनि, पोइ कलाक ॾेढ बीहनि था करनि था, इहो पुलिस बि न आहे, हाल पूरा आहिनि साईं। साईं इन जे लाइ असां चवंदासीं त हुकूमत खे एक्शन खणणु घुरिजे, को तर्क वठणु घुरिजे ऐं इन खे को सीरियस थी करे हिन खे कुझु ॾिसणु घुरिजे इन मामले खे। इहे जेके आहिनि थोरो कुझु थदाइब थिए थी हुकूमत जी तरफ़ों का डराई थिए थी त वरी इहे मसइला वधी वञनि था। इन जे लाइ शहर सॼो अमन तबाह थिए थो, रोज़गार जे लाइ ॾाढो मसइलो थी थो वञे। माण्हुनि जो ॿाहिरि निकिरणु जेके आहिनि बिरादरी सां बिलोंग रखनि था त उनजो ॿाहिरि निकिरणु ॾाढो मुश्किल थो थी वञे। पुलिस इहो ई ॾिसो था, ॾींहं ॾिठे माण्हू मरनि था, इहो माण्हू छा थो पुलिस जे लाइ अमन खपे, बहितर इहो आहे असांजे शहर नंढिड़ो अमन खपे। सर शिकारपुर में ॾाढी बदमनी थी वई आहे, मारामारी जो जान लॻो पियो आहे, हिते कंहिं बि क़िस्म जो अमन न आहे, कोई बि सुकून न आहे। सम्झो न हिते ॾींहं ॾियारे ॾिसो पाण था फायरिंगियूं थियूं थियनि, माण्हू घर खां निकिरे थो त इहा ख़बर न त मां वापसि घर पहुचंदुमि। पुलिस जो किरदारु जहिड़ो आहे तहिड़ो न आहे। हा, पुलिस जो किरदारु इहो आहे त बाबा उहो फॉर्मेलिटी तौरु पंहिंजी ड्यूटी कंदा, बाक़ी कंहिं बि क़िस्म जो माना अमन असांखे नज़र नथो अचे हिन शहर में।
शिकारपुर खां बसि राति ॾींहुं आराम पिटिजी वियो। माना असां इहा ई सोचूं था त साजुरी असां वहीं पऊं था पैसे बचनि में, बाक़ी घुमण जहिड़ो शिकारपुर हाणे न आहे। दहशतगर्दी वधी वियो। बसि असां त इहा ई सोचूं था त शिकारपुर छॾण जहिड़ो थी वियासीं त शिकारपुर खे छॾियूं। कोन किथे आहे हिते, ॾिसो था ग़रीब रोज़ीअ खां वियो आहे, हलियो हारसा आहे हो हर शइ, माना ॾिसो था निकिरी नथो कोई सघे ॿाहिरि। ॿुधो बाबू, रोज़ी करण जे लाइ बि वेही कोन नथो सघे ॿाहिरि। पुलिस साईं टाइम ते पुॼे ई कोन थी, पुलिस काॾों थी अचे भाई, माना वक़्त ते आहे ई कोन। न काॾों आई वक़्त ते, कलाक ॾेढ खां पोइ पुलिस आई आहे हिते बाबू। ॿुधे साईं, ॿियो त अहिड़ो कमु न आहे ई कोन हिते शहर में। शहरी माण्हू वञे काॾे, बेरोज़गार वेंदो काॾे बाबू। हिते इहो बि यादि रहे त हिननि तकरारुनि खां सवाइ शिकारपुर ज़िले अंदरि मेहर जतोई तकरार, ब्रोही मारफाणी तकरार ऐं कुझु साल अॻु ज़िले कशमोर ऐं शिकारपुर जे दंगनि में ओगाही तगाणी तकरार बि जारी रहियो हो, जंहिंमें 114 खां वधीक माण्हू मारिजी विया हुआ। इन खां सवाइ शिकारपुर ज़िले जी तारीख़ ते नज़र विधी वञे त सन 16 ईस्वी धारे बि हिन शहर जी तारीख़ में दाऊद पोटन ऐं मेहर बिरादरी विच में तकरार नज़र अचनि था। पर हिन वक़्तु जॾहिं साइंस, सनतन ऐं सोजरे जी सदी आहे, तॾहिं सोचण जो सवाल इहो बि आहे त असीं किथे बीठल आहियूं। ख़ुशबूनि सां माज़ीअ में वेंझारियो वेंदड़ ऐं पेरिस सॾजंदड़ हिन शहर जूं हसनाकियूं ऐं अमन किथे ॻोल्हिजे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन वक़्तु शिकारपुर खे माण्हुनि जी शिकारगाह बणजण खां बचायो वञे, जंहिं करे कानून लागू कंदड़ इदारनि खे घुर्जे त शिकारपुर ज़िले मथां मौत जी राकास जे ख़ौफ़ खे ख़तमु करे अमन बहाल करायो वञे, त जीअं ज़िले शिकारपुर में अमन ऐं आसूदगी, भाईचारे ऐं पंहिंजाइप जी मुंद मोटी सघे।